अस्सलाम वालेकुम मुझा प्यारा भाइरो। उम्मीद आहे तव्हां सभु ख़ैर ख़ैरियत सां हूंदो, ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो, जिथे बि रहंदो ख़ुशि रहंदो, आबाद रहंदो। अल्लाह तव्हांखे ढेर सारियूं ख़ुशियूं नसीब फ़रमाए। फ्रेंड, असां तव्हांजे लाइ अॼु ही वीडियो खणी आया आहियूं, जंहिंमें असां तव्हांजे लाइ पहिरियों पार्ट खणी आयासीं, ॿियों खणी आयासीं, टियों खणी आयासीं, हाणे ही चौथों पार्ट आहे तव्हां भाइरनि जे लाइ असां खणी आया आहियूं। इंशाअल्लाह ही वीडियो में तव्हांखे ज़रूरु माना पसंदि ईंदी। ही तव्हां असांजी वीडियो ज़रूरु मुकमल ॾिसिजो। हिन में मुकमल तरीक़ेकार तव्हांखे असां सम्झाइण वारा आहियूं, जेको माना टिकटॉक जा तक़रीबन ही जेको मुंहिंजो कोर्स आहे, तव्हां अगरि ज़रूरु कंदो त तव्हांखे इंशाअल्लाह ॾाढी हिन मां मदद मिली वेंदी। तव्हांजी वीडियो बआसानी अगरि ही सेटिंग कंदो त इंशाअल्लाह तव्हांजी जेका वीडियो आहे फॉर यू में आराम सां हलणु शुरू थी वेंदी। हाणे तव्हांखे असां सम्झायूं पिया, पंज ॾेखारियूं था हिन वीडियो में। हाणे हिते असांखे डाउनलोड जो ऑप्शन मिलियल आहे, असां हिनखे ओके कंदासीं। तव्हां जीअं हिनखे ओके कंदव त हिते जेको आहे न, हीअ ऑप्शन तव्हांखे मिलंदो टेक्स्ट TXT जेको लिखियलु आहे, तव्हां हिनखे ऑप्शन हिते ओके करे छॾिजो। इहो तव्हांजो ओके हुजे, पोइ वरी असां हिनखे कंदासीं बैक। पोइ हिते असां हिनखे बैक कंदासीं। वरी हेठि ऑप्शन आहे तव्हांखे मिलंदो डाउनलोड जो ऑप्शन, हिनखे असां ओके कंदासीं। हिते जेको आहे न ऑप्शन असांजो हिते ऑन हुजणु खपे। अगरि बंदि हूंदो त असांजी वीडियो माना ॿियो कोई बि डाउनलोड नथो करे सघे। इहो ऑन हूंदो त असांजे लाइ बहितर आहे। असां को बि असांजी जंहिंखे वीडियो पसंदि ईंदी उहो माना असांजी वीडियो डाउनलोड कंदो त उन में असांजो ई फ़ाइदो आहे। असां माना अञा वधीक मशहूरु थींदासीं। उहो असांजी वीडियो डाउनलोड करे माना ॿिए हंधि किथे बि सोशल मीडिया ते शेयर करे सघे थो। इन जे करे हीअ ऑप्शन तव्हां ज़रूरु माना ऑन रखिजो। वरी असां ईंदासीं बैक। वरी हिते तव्हांखे ऑप्शन मिलंदो कमेंट्स जो। ही कमेंट्स जो ऑप्शन तव्हां इनखे ज़रूरु माना ॾिसिजो। हाणे असां हिनखे ओके कंदासीं। हाणे हिते ॾिसो पिया, तव्हांखे ढेर सारा ही ऑप्शन मिलनि पिया। हिते कमेंट्स जेको ऑप्शन आहे, तव्हां हिनखे एवरीवन करे छॾिजो। तव्हांखे मथे नज़र ईंदो हूंदो ऑप्शन, हिते एवरीवन जेको ही टिक थियलु आहे, तव्हांजो इहो ऑप्शन हिते ई टिक हुजणु खपे। तव्हां हिनखे ज़रूरु टिक करे छॾिजो। जीअं हर माण्हू जेको आहे, तव्हांजो जेको चाहींदड़ हुजे, तव्हांजो फ्रेंड जेको हूंदो, उहो तव्हांखे माना आराम सां कमेंट्स करे सघे, तव्हांखे हर मसइले जो हल ॿुधाए त बाबा ही तव्हांजी वीडियो हीअ आहे, माना तव्हांजी वीडियो मूंखे पसंदि आई, जॻह न पसंदि आई, उहो सॼो माना कमेंट्स में तव्हांखे ॿुधाईंदा, जेके तव्हांजा व्यूअर हूंदा, जेके तव्हांजा फ्रेंड हूंदा। वरी असां हिनखे कंदासीं बैक। वरी हिते तव्हांखे टैग्स जो ऑप्शन मिलंदो, असां हिनखे ओके कंदासीं। हिते बि तव्हां जेको आहे न, हीअ ऑप्शन जेको आहे एवरीवन करे छॾिजो। जीअं हर को तव्हांजी वीडियो सां टैग करे सघे। मसलन जंहिं भाउ खे तव्हांजी वीडियो पसंदि ईंदी त तव्हां सां गॾु हू पंहिंजी वीडियो बि लॻाईंदो, माना हू टैग कंदो, तव्हांजी माना वीडियो अञा वधीक जेका आहे फॉर यू में हलणु शुरू थी वेंदी ऐं वधीक माण्हुनि वटि पुॼंदी। माना जेके तव्हांजा चाहींदड़ हूंदा, जेके तव्हांजा दोस्त हूंदा, फ्रेंड हूंदा, उहे तव्हां सां आराम सां माना टैग कंदा, तीअं अञा वधीक तव्हांजी वीडियो जेका आहे वधीक हलणु शुरू थी वेंदी। हिनखे तव्हां एवरीवन करे छॾिजो। हाणे वधीक वरी असां हिनखे बैक कंदासीं। वरी हिते तव्हांखे फॉलोइंग लिस्ट नज़र ईंदी, असां हिनखे ओके कंदासीं। हाणे हिते बि असांखे एवरीवन करिणो आहे। ॾिसो पिया तव्हां, हीअ ऑप्शन जेको आहे फॉलोइंग लिस्ट जेका आहे एवरीवन, माना जेके असांजा फॉलोवर हूंदा, माना सभिनी खे नज़र ईंदा असांजा फॉलोवर केतिरा आहिनि। अगरि तव्हां करणु चाहियो था, तव्हांजी वधीक मर्ज़ी आहे। अगरि चयो था त माना असांखे सिर्फ़ु ॿियनि कंहिंखे माना असांजा फॉलोवर नज़र न अचनि, त ओनली मी कंदो त सिर्फ़ु तव्हांखे पंहिंजा फॉलोवर जेके हूंदा नज़र ईंदा, ॿिए कंहिंखे नज़र न ईंदा। मां त एवरीवन करे छॾिया, इहे एवरीवन हुजनि, सही तरीक़ा। भले असांजा जेके फ्रेंड जेके हूंदा, असांजा दोस्त हूंदा, सभु माना ॾिसंदा असांजे दोस्तनि खे। ठीकु आहे, असां हाणे हिनखे कंदासीं बैक। वरी असां ईंदासीं हिते ड्यूट लिखियलु आहे हिते असां। हाणे असां हिनखे ओके कंदासीं ड्यूट खे। असां जीअं ड्यूट खे कयो त माना हीअ ऑप्शन बि जेको आहे तव्हांजो एवरीवन हुजणु खपे। इहो एवरीवन हूंदो त माना हर इंसान जेको आहे असां सां ड्यूट करे सघंदो, आसानी आराम सां। माना जंहिं भाउ खे असांजी वीडियो वणंदी, माना हू असां सां ड्यूट करे सघंदो। इहो ऑप्शन बि तव्हांजो एवरीवन हुजणु खपे। वरी असां ईंदासीं बैक, हिनखे पोइ हिते बैक कंदासीं। हाणे वरी हिते हीअ ऑप्शन आहे, असां हिनखे ओके कंदासीं। हीअ ऑप्शन बि तव्हांजो जेको आहे न, हिनखे बि एवरीवन तव्हां करे छॾिजो। इहो ऑप्शन बि तव्हांजो एवरीवन हुजे। वरी असां हिनखे कंदासीं बैक। वरी हिते लिखियलु आहे लाइक्स वीडियो, असां हिनखे ओके कंदासीं। हिनखे बि तव्हां एवरीवन करे छॾिजो। हिते ओनली मी लिखियलु आहे, असां हिनखे एवरीवन करे छॾींदासीं। इहो ऑप्शन बि तव्हांजो एवरीवन हुजे त मीअं माना हर को तव्हांजी वीडियो खे लाइक करे, माना हर कंहिंखे अख़्तियार हुजे त माना तव्हांखे जेका माना तव्हांजी वीडियो हुनखे पसंदि अचे थी त उहो माना तव्हांखे लाइक करे सघे। वरी असां हिनखे कंदासीं बैक। हाणे हिते मैसेज जो ऑप्शन लिखियलु आहे डायरेक्ट मैसेज, असां हिनखे ओके कंदासीं। हाणे
ये जो ऑप्शन जो हेठे ते माना मुझे टिक चला मां हिनखे हाणे एवरीवन कंदुसि जी माना हर माण्हू असांखे आसानी माना जो मैसेज करे सके जी माना जंहिंखे बि असांजी वीडियो वणे थी माना उहो असांखे डायरेक्ट अनबॉक्स में मैसेज करे सघंदो एवरीवन माना सभिनी खे असां चाहींदासीं त हर को असांखे मैसेज करे सघे वधीक तव्हांजी मर्ज़ी आहे अगरि तव्हांखे पसंदि न आहे मैसेज माना को तव्हांखे न करे तव्हां हिनखे नो बि करे सघो था पर असां हिनखे एवरीवन करे सघंदासीं हाणे असां हिनखे ओके कंदासीं एवरीवन खे हीअ असांजो टिक थी वियो एवरीवन ते वरी असां हिनखे हाणे बैक कंदासीं पोइ हिते वरी हिते ब्लॉक अकाउंट तव्हां माना कंहिंजो बि अकाउंट ब्लॉक करे सघो था पर असां कंहिंखे बि न कयो आहे फ़िलहालु वरी हेठि आख़िरी ऑप्शन तव्हांखे मिलंदो प्रोफाइल व्यूज़ तव्हां हिनखे बि ऑन रखंदो त माना हर को प्रोफाइल तव्हांजो चेक करे ॾिसी सघे थो माना तव्हांजो प्रोफाइल नज़र ईंदो त तव्हांजा फ्रेंड जेके आहिनि अञा वधीक माना वधंदा तव्हांजा दोस्त जेके हूंदा व्यूअर जेके हूंदा जीअं माना तव्हांजी जंहिंखे तव्हांजी वीडियो पसंदि ईंदी त माना उहे तव्हांजो प्रोफाइल चेक करे ॾिसंदा त ॾिसूं त यार हिन जी प्रोफाइल कीअं ठहियलु आहे कीअं माना कहिड़े तरीक़े खां असां ठाही आहे हिन जी वीडियो जेके आहिनि फॉर यू में कीअं हलनि थियूं उहो तव्हांजे माना प्रोफाइल खे चेक कंदो त तव्हां ही हिनखे ऑन करे छॾियो जीअं तव्हांजो प्रोफाइल हर कंहिंखे नज़र अचे हाणे वधीक करे असां हिनखे बैक कंदासीं पोइ हिते हाणे हीअ असांजो तक़रीबन प्राइवेसी जा जेके बि ऑप्शन हुया असां हाणे कुलु सिखी वियासीं हाणे असां हिनखे कंदासीं बैक हाणे हिते प्राइवेसी जा ऑप्शन असां सिखी वियासीं इंशाल्लाह नेक्स्ट वरी ॿी वीडियो में तव्हांजे लाइ हीअ हेठियों ऑप्शन असां तव्हांखे ॾेखारींदासीं सिक्योरिटी एंड लॉगइन जेको लिखियलु आहे लॉगइन इनखे असां वरी ॿी कंहिं माना वीडियो में नेक्स्ट जेका वीडियो ईंदी आहे असां तव्हांखे हिन में सेखारींदासीं हीअ असांजी वीडियो अगरि तव्हांखे पसंदि आई हुजे त असांजे चैनल खे तव्हां ज़रूरु सब्सक्राइब कजो ऐं लाइक बि कजो ऐं असांजी माना वीडियो खे हिनखे अॻिते माना जेके तव्हांजा दोस्त हुजनि उनखे तव्हां शेयर ज़रूरु कजो ठीकु आहे फ्रेंड नेक्स्ट वरी ॿी वीडियो में तव्हां सां मिलंदासीं ओके ख़ुदा हाफ़िज़।